नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिहिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या निसाअन नबिय्य लस्तुन्न कअहदिम मिनन निसा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। नाज़रीन मोहतरम, ए शब्बेदारो, ए रात जे जागण वारो, ए सहरी जो एहतमाम करण वारो, तव्हांखे ख़बर आहे त असांजे नबी जो पाक कलमो पढ़ियो आहे। उन नबी जो सारो घराणो इज़्ज़त ऐं अज़मत वारो आहे। नबी जा अहले बैत सभु क़ाबिले ताज़ीम असांजे लाइ अखियुनि जो नूर आहिनि ऐं अहले बैत जी मुहब्बत ईमान जो जुज़ो आहे। अहले बैत में हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा बचड़ा शहज़ादा हसनैन करीमैन हज़रत मौला अली ऐं ख़ुसूसन हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सभु घर वारियूं अहले बैत में शामिल आहिनि। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे घर वारियुनि में सैयदा ख़दीजतुल कुबरा जो मक़ाम मुनफ़रिद मुमताज़ ऐं निरालो आहे। ऐं अॼु असांजी गुफ़्तगू जो मौज़ू बि सैयदा ख़दीजतुल कुबरा साइण जो जी इज़्ज़त ऐं अज़मत आहे। छो त रमज़ानुल मुबारक में साइण जी रिहलत थी हुई। उन निस्बत सां मुहसिन इस्लाम जे मथां सभ खां वधीक पैगम्बर इस्लाम सां क़ुर्बानी ॾियण वारी संदन पाक घर वारी सैयदा ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा हुई। अमा साइण जे बारे में सुन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि फरमायो। हिकिड़े ॾींहुं सैयदा साइण वेठी ही, सही बुखारी ऐं सही मुस्लिम में हदीस आहे। हज़रत सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी आहे। सैयदा ख़दीजतुल कुबरा वेठी हुई। सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त दुनिया जी औरतुनि में बहितरीन औरत बीबी मरियम बिन्त इमरान ऐं ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा दुनिया जे अफ़ज़ल तरीन औरतुनि मंझां आहिनि। ऐं हिकिड़े ॾींहुं सही बुखारी ऐं सही मुस्लिम में ही हदीस हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु रावी आहे त हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जलवा नुमा हुया ऐं ख़दीजतुल कुबरा साइण आई। कुझु खाधे जी शइ हबीबन करीमन जे ख़िदमत में पेश कयईं त हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए ख़दीजा, हींअर जिब्रील अमीन मुंहिंजी ख़िदमत में आयो आहे ऐं जिब्रील अर्ज़ु करे पियो त या रसूल अल्लाह, ख़दीजतुल कुबरा खे अल्लाह जी ज़ात सलाम चई आहे। अल्लाह अकबर कबीरा। केॾी इज़्ज़त ऐं केॾी अज़मत आहे नबी जी हिन पाक घर वारी जी, जंहिंखे अल्लाह ख़ुदि आसमाननि तो सलाम मोकिले पियो। ऐं सैयदा आयशा सिद्दीक़ा साइण रिवायत फरमाए थी त हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बि घर में वेंदा हुआ त ख़दीजतुल कुबरा जो ज़िक्र कंदा हुया, उन जी क़ुर्बानियुनि जो ज़िक्र कंदा हुया। पोइ जीअं औरतुनि जे दिलि में गैरत थींदी आहे, मूं हिकिड़े ॾियारे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, हल कानत इल्ला अजूज़न क़द अख़लफ़ अल्लाहु लक ख़ैरम मिनहा। या रसूल अल्लाह, हिकिड़ी कुराड़ी अरबियाणी खे तव्हां यादि फरमायो था, उन खां बहितर अल्लाह ताला तव्हांखे घर वारियूं अता फरमायूं आहिनि। कालत फ़ग़ज़ब। बीबी साइण फरमाए थी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम गुस्से में अची विया, नाराज़ थी पिया ऐं एसी तईं जो हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा ज़ुल्फ़ मुबारक हिलण लॻा ऐं पाण करीमन फरमायो त ला वल्लाहि मा अख़लफ़ अल्लाहु ली ख़ैरम मिनहा। कसम आहे अल्लाह जी ज़ात जो त ख़दीजतुल कुबरा जहिड़ी ॿी घर वारी मूंखे न मिली सघी आहे। लक़द आमनत इज़ा कफ़रन नास। जॾहिं माण्हुनि मुंहिंजो इनकार कयो त उन वक़्त में ख़दीजा मूं ते ईमान आंदो। जॾहिं माण्हुनि मुंहिंजी तकज़ीब पे कई त सैयदा ख़दीजा मुंहिंजी तस्दीक पे कई। जॾहिं माण्हुनि मूंखे तकलीफ़ूं पे पहुचायूं त ख़दीजतुल कुबरा मूंखे दिलासा ऐं दिलदारियूं पे ॾिनियूं, पंहिंजो माल मुंहिंजे मथां ख़र्च कयईं ऐं अल्लाह ताला जल्ल शानो ख़दीजा जो मूंखे औलाद अता फरमायो। इन जे करे ख़दीजा जे जहिड़ी घर वारी मुंहिंजी ॿी नथी बणिजी सघे। अल्लाह अकबर कबीरा। छा अज़मत ऐं छा शान आहे ख़दीजतुल कुबरा जो ज़िबान नबूवत में जा ख़ुदि पाक पैगम्बर बयान फरमाए रहियो आहे। ऐं हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेकी बि औलाद हुयो सवाइ हज़रत इब्राहीम जे, बीबी ख़दीजतुल कुबरा जे ई बतन पाक मां थियो। 4 न्याणियूं, 3 फर्ज़ंद,
चइनि न्याणियुनि में सैयदा ज़ैनब, सैयदा उम्मे कुलसूम ऐं सभिनी खां नंढी हज़रत सैयदा फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा व अला अबीहा व अला बालिहा पाक पैगंबर जी पाक न्याणी सैयदा ख़दीजतुल कुबरा जे बतन पाक मज़ा थी ऐं हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़दीजतुल कुबरा सां ऐं सैयदा फ़ातिमतु ज़हरा सां जेका मुहब्बत हुई उन जो अजीब वाक़ियो अचे थो जॾहिं हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत मौला अली शेर ख़ुदा सां सैयदा फ़ातिमतु ज़हरा जो निकाह कयो ऐं निकाह वारे रुख़सती वारो ॾींहुं थियो त उन वक़्त में पूरो घर सहाबियात सां भरपूर हुयो। पूरे मदीने जा माण्हू नबी जी न्याणी जे रुख़सती जे मौक़े ते जमा थियल हुया ऐं हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल पंहिंजी न्याणी खे रुख़सत पे फरमायो त रिवायत में अचे थो उन वक़्त में सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक अखियुनि में लुड़क जारी हुया ऐं अहम टाइम ते सैयदा उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा अर्ज़ कयो त हाउ जे अॼु ख़दीजतुल कुबरा हुजे हा पंहिंजी न्याणी खे पाण पंहिंजे हथनि सां रुख़सत करे हा। जेॾी महिल सैयदा ख़दीजतुल कुबरा जो नालो वरितो वियो फ़बका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चिश्माने मुक़द्दस में लुड़क अची विया। सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ार ज़ार रोअण लॻा। फ़क़ाल ख़दीजा वअयन मिस्ल ख़दीजा सद्दक़तनी वरज़क़नी अला दीनिल्लाह व आनतनी अलैहि बिमालिहा। पर फरमायो ख़दीजा जो मिसल कोन्हे। सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुबारक अखियुनि मां लुड़क हारींदे फरमायो त ख़दीजा जो ॿियो को मिसल नथो बणिजी सघे। मुंहिंजी उहा हमदर्द घर वारी हुई। जॾहिं माण्हुनि मुंहिंजो इनकार कयो त उन मुंहिंजी तस्दीक कई। जॾहिं माण्हुनि मूंखे तकलीफ़ पहुचाई त ख़दीजा मूंखे दिलदारियूं ॾिनियूं ऐं ख़दीजा जे माल अल्लाह जे दीन में मुंहिंजी वॾी मदद ऐं नुसरत फरमाई। पोइ हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदा फ़ातिमतु ज़हरा जो उहो रुख़सती वारो मंज़र, उहो दिलि खे लोॾींदड़ ऐं अखियुनि खे आलो कंदड़ मंज़र ॾिसी करे पूरे मदीने जे सहाबियात जे अखियुनि में बि लुड़क अची विया ऐं सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी न्याणी सैयदा फ़ातिमतु ज़हरा जो बि उन वक़्तु अजीब आलम हुयो। रिवायत में अचे पियो त सैयदा फ़ातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा घर जे कुंड में गर्दन झुकाए एतिरो रुनी जो सनन दुपट्टो मुबारक रो मुबारक अखियुनि जे लुड़कनि में आलो थी वियो। उन वक़्त में ख़दीजतुल कुबरा जी याद में सैयदा फ़ातिमतु ज़हरा भी रोई रही हुई ऐं नबी सुहिणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी लुड़क हारे रहियो हुयो। तव्हांजो पूरे मदीने वारे माण्हुनि जे अखियुनि में सैयदा ख़दीजतुल कुबरा जे मुहब्बत जा लुड़क अची विया। फ़जज़ाहुल्लाहु ख़ैरल जज़ा। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानु ख़दीजतुल कुबरा तुंहिंजे मथां किरोड़े रहमतूं फरमाए, किरोड़े बरकतूं नाज़िल फरमाए जो तूं असांजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इआनत ऐं नुसरत फरमाई ऐं सारी दुनिया जे औरतुनि में उहो मुनफ़रिद ऐं मुमताज़ मक़ाम हासिल कयो जंहिं मक़ाम खे ॾिसी करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं बकिया अज़वाज मुतहरात बि रिश्क ऐं रीसूं करण लॻियूं। हालांकि हुज़ूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सभु घर वारियूं इज़त वारियूं आहिनि जो क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन जल्ल शान ख़ुदि फरमायो त या निसा अन नबी लस्तुन्न, ए नबी जूं घर वारियूं लस्तुन्न का अहदिम मिनन निसा, तव्हां ॿियनि दुनिया जे औरतुनि वांगुरु न आहियो। नबी जे घर वारियुनि जी इज़त ऐं शान मक़ाम बुलंद आहे पर सभिनी घर वारियुनि में सैयदा ख़दीजतुल कुबरा जो मक़ाम मुनफ़रिद ऐं मक़ाम आला आहे। रब्बुल आलमीन जल्ल शानो उन पाक नबी जी पाक घर वारी जे उन मुहब्बतुनि जे सदके रब्बुल आलमीन जल्ल शानो हुज़ूर जे सारी उम्मत ते करम फरमाए ऐं उम्मत जे औरतुनि खे पंहिंजे घर वारनि सां मुहब्बत रखण जी ऐं उन्हनि जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना
वाफ़ु अन्ना मा मदा या वासिअल करमी अल्लाहुम्मा बिहक्कि मुहम्मदिन व आलि मुहम्मद इरहम हालना वस्तुर औरातिना व आमिन रवातिना या अरहमर राहिमीन। या अल्लाह सैयदा खदीजतुल कुबरा जे उन मुहब्बतुनि जे सदके मुंहिंजा मौला हुज़ूर जे उम्मत जे सभिनी औरतुनि ते रहम करम फरमा। महबूब जे उम्मत जे न्यायनि जे मथां पंहिंजी बाज ऐं शफ़क़त फरमा। मदीने वारे साईं जे सदके हुज़ूर जी सारी उम्मत ते रहम करम फरमा। वसल्लल्लाहु अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन बरहमतिक। आयो आहे ही प्यारो मही